लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जो हिकिड़ो नामियारो ऐं हाकारो लेखक ऐं मुसनिफ़ जनाब इनाम शेख। इनाम शेख सां असांजी गुज़िरियल कचहरी थियूं, उन खां पोइ वरी अॼु हुनखे असां तकलीफ़ ॾिनी आहे। ऐं गुज़ारिश कंदुमि त इनाम शेख समेत जिन बि माण्हुनि जा असां इंटरव्यू कयूं था उहे रुॻो पढ़ो ॿुधो न, पर ख़ुदि उन तारीख़ जे हवाले सां अवां भेट बि कंदा हलो त अॻे तारीख़ में मुख़्तलिफ़ माण्हू कहिड़े नमूने जूं महिनतूं, कहिड़े नमूने जूं उन्हनि में ख़ासियतूं, ख़ूबियूं, ख़राबियूं उहे हुयूं ऐं अॼु कीअं आहिनि, अॼु माण्हू छा थो करे, अॼु सिंध जो नौजवान छा थो करे, उनखे छा करणु खपे। ऐं असां चाहियूं बि इहो था त हिकिड़ो कंपेरिज़न बि अची वञे, स्टोरेज बि थी वञे, शयूं सॼी दुनिया जे सिंधियुनि जे लाइ, ॿियनि जे लाइ साम्हूं बि अची वञनि, केरु केरु हो, छा हो, हू इज़ हू, वाट इज़ वाट। सो इनाम शेख साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे अॼु वरी ॿीहर टाइम ॾिनो। हाणे गुज़िरियल कचहरी पाण पहुचाई सिंध यूनिवर्सिटी में पढ़ी ख़ैर सां, तव्हां ग्रेजुएट करे वरी आयो हिते, तव्हां आयो डिग्री कॉलेज मां कराची यूनिवर्सिटी, सभु सूर्यायूं करे नारा ॿारा हणी सिंधु देश अध में छॾे तव्हां पहुतो कराची। हा, पोइ छा थियो? हाणे कराची यूनिवर्सिटी जो दास्तान इहो आहे त माइटनि ॾिठो त हिकिड़ो वॾो छोकिरो असांजो हुए खरियल आहे, ॿियो बि हाणे ताज़ो यात्रा करे आयो आहे, त हाणे जेकॾहिं हिनखे असां सिंध यूनिवर्सिटीअ मोकिलियोसीं त पोइ इहो कंदो उते वञी वधीक असांजी इज़त अफ़ज़ाई थींदी। तव्हांखे कटिया थो हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ओचितो पाण अची वई ख़्याल में, जॾहिं उन्हनि कंहिं बि हथियार जा घोड़ा चाढ़िया ऐं तव्हांखे उन्हनि थंडर स्क्वाड वांगुरु बीहारियो त इहो मंज़र तव्हांखे कॾहिं ख़्वाब में ईंदो आहे? न, ख़्वाब में त न, पर मां हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां, जेके बि असांजा दोस्त थी आया उन्हनि जे ज़हन ते इहे हिकिड़ा लाइफ लॉन्ग असरात आहिनि। उहा छाप पई आहे, उहा छाप आहे, उहो माना तव्हांजे यानी बैक ऑफ द माइंड या जेके तहत शऊर जेके चइजे, उन में साईं उनजा असरात अॼु बि हलनि था। छो जो उहा हिकिड़ी सफ़ा टेंडर एज हुई, का असांखे ख़बर कोन हुई छाजो सिंधु देश, साॼियूं रुॻो नारा, ख़बर त हुई न, नारो जो हणंदा हुआसीं, त नारो त हिकिड़ो रोशो हुयो न उन दौर में। पोइ उन में जंहिं असां पीड़ा मां गुज़रियासीं उन जा जेल कुझु बि कोन्हे उन जे भेट में। माना तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त जॾहिं असांखे गिरफ़्तार करे टाउन थाणे ते पुलिस वटि सरेंडर कयूं, त जॾहिं असांखे पुलिस वारा हथकड़ियूं हणी मोकिलीनि पिया उन्हनि वॾनि साहिबनि ॾे, त उन्हनि जे अखियुनि में बि ॻोढ़ा त हे घणा नौजवान सफ़ा नंढा नाज़ुक माण्हू, हे जेको आहे सो कीअं मुंहुं ॾींदा। ऐं मुंहिंजी त मां एतिरी सन्ही जेका हथकड़ी मूंखे हई हुयूं, उहा मां वरी उते कढी, जेके साहिबान कनि पिया इंट्रोगेशन उनजे साम्हूं कढी रखी, त मुंहिंजी बांह ई एतिरी सन्ही आहे जो हुन में हथकड़ी नथी अचे। पोइ नंढी हथकड़ी वरी घुरायूं, त उन सां जेको आहे बहरहाल उहो हिकिड़ो दौरु आहे, उन सां लर्निंग बि आहे, उन सां रियलाइज़ेशन बि अचे थी माण्हूअ खे त कहिड़े पासे वञे, छा छा करणु खपे। इहो मां मंज़र दोस्तोयस्की जे नाविल इडियट इहो मां तव्हां ॿुधायो। सो बसि पोइ ईअं ई हिकिड़ो थी वियो। हाणे तव्हां कराची यूनिवर्सिटी आयो, इनाम अञा कराची यूनिवर्सिटी ते तो छा पढ़ियो, केतिरो कढ़ियो, उनखे छॾियो था फ़िलहाल जेको तव्हां डिग्री कॉलेज लाड़काणे मां आयो, त माना लाड़काणे मां आयो ऐं कराची आयो सिंध जी राजधानी में, ठीकु आहे, इन्हनि ॿिनि शहरनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? ॾिसो, कराची जेको आहे उन महिल एॾो हीअं सफ़ा न, अॼु खे छॾियो, मेगा सिटी त न हो न, अॼु खे छॾियो साईं। उहो कराची उहो एॾो ज़बरदस्त हो उन दौर में। ख़ैर मां त तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो नानो हिते मैजिस्ट्रेट हो, त मुंहिंजी पहिरीं आम हिते कराचीअ में नंढड़े ॿार जेको ॿुधायो 66 में, हा, त ईअं वक़फ़नि सां थियणु ईंदो हो। जेके ॿोॾूं आयूं हुयूं उन में बि आयासीं, पर उन दौर में कराची जेको आहे जीअं नीपा आहे, बसि हिते ख़तमु थी वेंदो, अॻियां के 2-3 फ्लैट हूंदा हुआ, ऐं हेॾां वरी जेका गुलशन चौरंगी वटां वञी दंग थींदो, हिकिड़ी डिस्को बेकरी हूंदी, बसि उते डिस्को बेकरी असां राति जो या देरि सां निकिरंदा हुआसीं त
उन जूं ॿरंदड़ जेके आहिनि से बतियूं परे खां नज़र ईंदियूं। बाक़ी अलाह अलाह ख़ैर सलाह ख़तमु हो। ऐं कराची यूनिवर्सिटी खां वरी अंदरां ई अंदरां जावेद भुट्टो, नरंजन कुमार, असां दोस्त गॾिजी वरी स्काउट कॉलोनी हूंदी, उनखे क्रॉस करे सुराग ॻोठ ते अचे, वरी कॾहिं को पराठो खाधोसीं, चांहि पीतीसीं, वरी मोटी वेंदासीं। पर कराची शहर जेको हो न एॾो ख़ूबसूरत हो, एॾो साफ़ु सुथिरो ऐं वणंदड़ शहर हो जो तव्हां मेट्रोपोल वारे पासे वञो या तव्हां गुलशन अञा नओं अॾिजी रहियो हो, या ड्राइव इन सिनेमा हूंदी हुई, पोइ उन गाॾी में वञी तव्हां फिल्म ॾिसो। ऐं आस पास जा जेके हुया उनमें एॾी पॉपुलेशन न हुई शहर जी, ऐं शहर में काफ़ी ॼाणू सुञाणू रहंदा हुआ। ऐं ख़ासि जेका असांजे लाइ अट्रैक्शन शहर में हूंदी उहा हूंदी फिल्म। तव्हांजी इहे जेके बंद रोड ते 3 कतार में सिनेमा हूंदियूं, निशात, कैपरी ऐं प्रिंस, वरी हेॾां स्टार थी, ॿियूं इहे बॉम्बिनो ऐं इहे हुयूं सिनेमाऊं। त असांजो खे मज़ा इहे हूंदा हुआ त भई हर हफ़्ते 15 ॾींहं जेके आहिनि से फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। अम्मा बि न ॾिसंदी, निमाज़ बि न पढ़बी। हा निमाज़ त हूअं घटि ई, पर हुनजी हिदायत थींदी रहंदी रोज़, पर अदरवाइज़ फ्रीडम हुई। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त ख़ुदि कराची यूनिवर्सिटी जेका आहे न, उनजे उरूज जा बसि इहे आख़िरी ॾींहं आहे। यानी तव्हां हाणे जेके टॉप जा जर्नलिस्ट ॾिसो था, पोइ मज़हर अब्बास खां वठी ज़फ़र बाणस, अज़हर, ख़ुर्शीद तनवीर, रफ़ीक पटेल, ज़रार ख़ान, सलीम मुग़ल, ऐं ख़ुर्शीद अब्बासी त मुंहिंजो रूममेट हो, वुसतुल्ला ख़ान, इहे जेका गैलेक्सी ॾिसो था। वुसतुल्ला ख़ान मां त बिला 3 ओल्ड हॉस्टल में रहंदो, 4th में रहंदो। ऐं वुसतुल्ला ख़ान उन दौर में बि अदब में दिलचस्पी हुई। अहिड़े तरह उहे जेके हॉस्टलूं बि एॾियूं सुठियूं हुयूं। कराची यूनिवर्सिटी जो सॼी जेका डिज़ाइनिंग कई हुई उहा हिकिड़ी फ्रेंच फर्म कई हुई, आर्किटेक्ट कई, त उनजी बि एॾो सुठो हुयो। पर सभ खां अहम शइ हूंदी, हा, सियासी लीडरनि में वरी तव्हां ॾिसो हुसैन हक़ानी, महमूद गज़नवी, साईं ही जेको वकील आहे ज़ियावाण, ऐं सरदार रहीम लिबरल में हूंदो हो, त फ़हीम ज़मान जेको पोइ कराची जो एडमिनिस्ट्रेटर थियो। अहिड़ी तरह तमामु वरी सहाफ़िन में तव्हां ॿिया इहे ॾिसो, अफ़शां सुबुही थी, ऐं ग़ज़ाला मंसूरी थी, रफ़ीक अफ़गान हूंदो हो, पॉलिटिकल साइंस में पढ़ंदो हो। त इहे जेके हिन महिल तव्हां सितारा ॾिसो था न सहाफ़त में, अदब में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते, कराची यूनिवर्सिटी जी बि सुठी ॻाल्हि इहा आई त गिलगित ऐं चित्राल खां वठी ऐं बलोचिस्तान ताईं सभु पंहिंजो इंटरेक्ट कंदा। बलूचिस्तान जा के ख़ासि माण्हू खोड़ हासिल बिज़न जो त मुंहिंजो यार बि हो, ऐं बसि सॼो ॾींहुं गॾु हूंदा हुआसीं। ऐं माण्हुनि खे को वॾी ग़लतफ़हमी आहे त हासिल बिज़न जेको सरदार हो असां वांगुरु लोअर मिडिल क्लास जो माण्हू हो, पट सट ते जेको आहे कमु हलंदो। सो उहो असांजो लाला मुनीर जेको ऑपरेशन में मारिजी वञे उहो, वाहिद बलोच, हाणे त केतिरा एहसान बलोच सेक्रेटरी थी रिटायर कयो, मोहम्मद ख़ान मेंगल, ऐं तमामु घणा असांजा जेके पोइ पॉलिटिक्स में बि विया। हीअ असलम भूताणी, इहो बि तंहिं दौर में IR में पढ़ंदो हो। अहमद शाह जेको आहे सो लाबी हूंदी हुई कराची यूनिवर्सिटीअ जी, उन में हिकिड़ो लव कार्नर हूंदो हो, उते ज़बरदस्त हसीनाउनि जे घेरे में वेठो हूंदो हो। त उन दौर में बि उहो पॉपुलर हो। ऐं उन सां गॾोगॾु ॿिया मतिलबु हाणे केतिरा यादि अचनि था नथा अचनि, माना हिकिड़ो वॾो तइदादु हो उस्तादनि में। साईं सिकंदर महदी हो, हे जेके तव्हां बाद में मैडम्स वॾियूं ॾिठियूं उहे हुयूं। असांजो वाइस चांसलर 2 असांजे दौर में रहिया, जमील जालबी बि रहियो, उहो अदीब हो, तिरमिज़ी साहब हो, उहो हो। जॾहिं असां निकिरूं पिया उन महिल पीरज़ादा कासिम पियो अचे। त कराची यूनिवर्सिटी खे VC बि सुठा मिलिया। ऐं सलीम ज़मान सिद्दीकी जहिड़ा प्रोफेसर, सलीम ज़मान सिद्दीकी प्रोफेसर त हिक खां हिकु आहे न। पर इहो पढ़िया यूनिवर्सिटी सिंध में ते, हा, उहे उते
त असां वटि जेका हक़ीक़त में जेका जंहिं असांखे शेपअप कयो न उहा कराची यूनिवर्सिटी ऐं हुनजो फिलासफ़ी डिपार्टमेंट। छा कई? अच्छा, फिलासफ़ी में छो वई? अदा उहो हालांकि सिंधु देश जो फिलासफ़ी को बि तालुक हुन कोन्हे। दौर में इहो दाख़िलाऊं कोन मिलंदियूं। शहज़ादो शेख साहब हुन दौर में जेको जेको बाद में फेडरल सेक्रेटरी थियो, इहो इन सां परे जी माइटी थिए ऐं मुंहिंजे भाउ जो दोस्त बि हो, त उन ॾे हलिया वियासीं जेको आहे सो त साईं हाणे आया आहियूं दर बदर थी हुतां। पोइ उन वीचारे कंहिं थेबो साहिबु हो उते डायरेक्टर फाइनेंस ऑफिस में, शहज़ाद साहिबु उन दौर में NED जो डायरेक्टर फाइनेंस हो। अच्छा अच्छा, उन असांखे माण्हू गॾे ॾिनो। पोइ हुननि चयो त बाबा हाणे इस्लामिक हिस्ट्री, फिलासफ़ी ऐं को ॿियो हिकु अहिड़ो 3-4 डिपार्टमेंट्स आहे। पोइ मां हुनखे चयो त यार हाणे हीअं था कयूं त 2-3 ॾींहं बीहो, हिकु हिकु लेक्चर अटेंड था कयूं जेके डिपार्टमेंट्स आहिनि। पोइ ॿियनि डिपार्टमेंट्स भाॼी जो ज़ाइको माण्हू करे ॾिसे। पोइ हुते वियासीं, उन में ॿियनि डिपार्टमेंट्स में वियासीं। पोइ नौमानुल हक़ हिकिड़े ॾींहुं उते लेक्चर पे ॾिनो अपीयरेंस एंड रियलिटी ते। पोइ नौमानुल हक़ पहिरियों इंग्लैंड मां PhD करे आयो हो ऐं तमामु हिकिड़ी आज़ादु ख़्याल जो पढ़ियलु लिखियलु माण्हू हो। मूंखे यादि आहे त उहो उनजो अपीयरेंस एंड रियलिटी ते थ्योरी ऑफ नॉलेज उनजे सेमेस्टर जो टॉपिक हो। उहो जो ॿुधो न त मूंखे ॾाढो हुन इम्प्रेस कयो। हिकिड़ो हुनजी शख़्सियत, ॿियो हुनजो पढ़ाइण जो तरीक़ेकार, ॿियो वरी इहो त मायुनि जो बि चङो तादादु हो उते जेको मां चयो बाबा हे हाणे पास आहे। सो उते पोइ फिलासफ़ी में दाख़िला थी। पोइ असां नौमानुल हक़ पढ़ायो। वॾा जीअं प्रोफेसर मां अॻु में तव्हांखे ॿुधाया, हुनजो वॾो इम्पैक्ट थियो। उते ई असां मुस्लिम फिलासफ़ी पढ़ीसीं, मेटाफिज़िक्स पढ़ीसीं, कांट, हेगल, ह्यूम, लॉक, मार्क्स, बेकन खां वठी डेकार्ट, स्पाइनोज़ा, लीबनीज़, मॉडर्न जेको यूरोपियन फिलासफ़ी आहे रसिल ताईं। उन में पोइ एग्ज़िस्टेंशलिस्ट बि अची विया, उन में रियलिस्ट बि अची विया। 3 जेके आहिनि न वॾा यूरोपियन फिलासफ़ी में 3 वॾा स्कूल आहिनि। हिकिड़ो आहे ब्रिटिश एम्प्रेसिज़म, जंहिंमें कांट, जंहिंमें लॉक ऐं ह्यूम उनजा वॾा चैम्पियंस आहे। ॿियो हो फ्रेंच रोमेंटिसिज़म, जंहिंमें रूसो, वॉल्टेयर वारा ऐं इहो मॉन्टेस्क्यू ब्रदर्स। हा, ऐं ॿियो हो जर्मन रेशनलिज़म में थियो, यानी कांट थियो। कांट मुंहिंजो पसंदीदा जेको आहे सो फिलासफ़ी हेगल थियो। मथां आयो वॾो बाबू, वॾो उहो आयो। ऐं जर्मन जो एग्ज़िस्टेंशलिज़म बि माना किरकेगार्ड ऐं मार्टिन हेडेगर खां वठी ऐं पोइ फ्रांस में कामू ऐं सार्तर ताईं। त इन असांखे मुस्लिम फिलासफ़ी में हिकिड़ो असांखे उस्तादु ॾाढो सुठो पढ़ाईंदो हो, सईद साहब, प्रोफेसर सईद। उन असांखे बिल्कुलु उनजा लेक्चर अॼु बि यादि आहिनि त भई जेको आहे सो इस्लाम में अक़लियत पसंदीअ जो जेको आहे ट्रेंड उहो कीअं शुरू थियो, वासिल बिन अता केरु हो, पोइ मुतज़िलाइट्स कीअं पैदा थिया। वासिल बिन अता जेको आहे बेसिकली शागिर्द हो इमाम हसन बसरी जो। पोइ कूफे जे मस्जिद में इमाम बसरी लेक्चर पे ॾिनो। इमाम बसरी ज़ाहिर वॾो आलिम हो, हसन बसरी। त उते हुन बि पंहिंजे उस्ताद ते एतिराज़ु कयो त उस्ताद पहिरियों त बर्दाश्त कयो, पोइ कावड़ में अची ऐं चयईंसि अना अल एतज़ाल, असां तोखे कढी छॾियो, असांजे हल्के मां तूं ख़ारिज थी वञे। पोइ हुनजो जेको आहे सो नालो ई पइजी वियो मुतज़िला, एतज़ाल वारा। पोइ मुतज़िलाइट्स कीअं थिया, उन्हनि अक़लियत कीअं पैदा कई, उन्हनि जे जवाब में अशाराइट्स कीअं आया ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा पाण में कॉन्फ्लिक्ट्स आहे। पोइ मालकाइट्स, पोइ हम्बलाइट्स, पोइ जेके आहिनि अहिड़ी तरह फिज़िक्स माना मालिकी हम्बल इन्हनि सभिनी जा मकतब फ़िक्र ठहंदा। ऐं मेटाफिज़िक्स जा सुवाल, काइनात छा आहे, काइनात जो अल्टीमेट काज़ छा आहे। पोइ उन में अरस्तू जी जेका आहे सा अनमूव्ड मूवर वारी थ्योरी। अरस्तू चवंदो ख़ुदा जेको आहे सो ख़ुदा जो कॉन्सेप्ट आहे अनमूव्ड मूवर या काज़ ऑफ ऑल काज़िस। ऐं हुनजी थ्योरी जेका आहे काज़ एंड इफेक्ट जी
इहे इन खां वठी ॿिया केतिरा ई अहिड़ा सब्जेक्ट्स आहे, एग्ज़िस्टेंशलिज़म हो, एम्प्रेसिज़म हो, इन्हनि असांजे दिमाग़ खे ईअं धोई छॾियो त भाई इन्हनि हिते जेके रुॻो सिंधू देश हिननि दिमाग़ खोलियो या धोतो? न, धोतो बि खोलियो बि। अच्छा। हा, धोतो ईअं त जेके पुराणा मुदे ख़ारिज शयूं पयल हुयूं दिमाग़ में उहे कढियूं। उहे पोइ सोचियव छा त मुदे ख़ारिज छो आहिनि? छो जो असांजी सोसाइटी पोइ ते पयल ई न, असां वटि जेको आहे सो अॼु बि तव्हां ॾिसो फलाणो अज़ीम, टीरो अज़ीम, अज़ीम ई अज़ीमनि जे फ़ौज कयो छा आहे? अज़ीम त इन्हनि माण्हू आहे। वॉल्टेयर जे ज़िंदगी ते तव्हां नज़र विझो, रूसो जे ज़िंदगीअ ते नज़र विझो त हुननि कहिड़े नमूने सां पंहिंजे इन्वायरमेंट खे चेंज कयो आहे, हुननि कहिड़े नमूने सां पंहिंजे समाजनि खे बिल्कुलु हिकिड़े ॿिए इन फेज़ में दाख़िल कयो आहे। सर फ्रांसिस बेकन आहे इंग्लैंड जो, उन कीअं नवां नज़रिया ॾिना, उन्हनि पंहिंजे इन्हनि माण्हुनि पंहिंजे क़ौमुनि खे कीअं लीड कयो आहे। मां मिसाल तौर ते तव्हांखे कांट जो मिसाल ॾियां, उहो मुंहिंजो पसंदीदा आहे कांट जो आइडियलिज़म। उहो हमेशह ग़रीब ऐं मज़लूम तबक़नि जे इक़्तिदार जी ॻाल्हि कंदो हो। पोइ जॾहिं 1789 में इनकलाब फ्रांस आयो त कांट 90 सालनि जो थी चुको हो, पोड़ो बि हो, बोड़ो बि हो। पोइ कंहिं अचे कन में चएसि त जूना हो जेको तूं चवंदो आहीं न त हिन क़िस्म जो इनकलाब दुनिया में अचे, उहो फ्रांस में न आयो, हिन में जर्मनी में त न आयो थी, पर फ्रांस में अची वियो थी। इहा जो हुन ख़बर ॿुधी न त हुन जेको आहे आसमान ॾे हीअं माना फ्रांस वारो इनकलाब पेरिस कम्यून। हा, पेरिस कम्यून 1871 वारो न, 1789 वारो। हू जेको अमेरिका वारो फ्रेंच, उहो त 1772 में अमेरिकन इंडिपेंडेंस थी न। 1789 में जेको लुई 16 जे ख़िलाफ़ खूनख्वार इनकलाब आयो, 17वीं सदी वारो माना। हा, 18वीं सदी वारो। 1789 माना 18वीं सदी। त उन में जेको आहे जीअं हुनखे ख़बर पई न त जूना हे हीअं थी वियो थी, होॾे न आयो हेॾे आयो, हेॾे आयो थी, त हुन हिकदमि जेको आहे सो मथे आसमान ॾे अखियूं खणी ऐं चयो या ख़ुदा, इहे हुन जा लफ़्ज़ आहिनि, या ख़ुदा मूं तुंहिंजे निजात जो मंज़रु ॾिसी छॾियो आहे। हाणे जेकॾहिं तूं मूंखे हिन घड़ीअ बि पाण वटि घुराए न, हाणे तूं मूंखे हिन घड़ीअ बि पैगम्बर शमऊन वांगुरु हिकदमि पाण वटि घुराए वठे त मूंखे को जेको आहे सो एतिराज़ु न हूंदो। त असांजे इहे फिलोसॉफी, प्लेटो जो जेको आहे वर्ल्ड ऑफ आइडियाज़, अरस्तू जो पंहिंजो नेचुरलिज़म, अहिड़ी तरह सोक्रेटिस जा जेके आहिनि। हाणे तव्हां इहा पढ़ी, फ़लसफ़ो पढ़ी, दिमाग़ धोतव ऐं नओं कयव, ठीकु आहे। हाणे पोइ उनजो ॿियो असरु कहिड़ो थियो तव्हां ते? दोस्त ठाहियव के फ़लसफ़े जा? हा, फ़लसफ़े जा असां त गॾु हूंदा हुआसीं न। मिसाल जावेद भुट्टो मूंखां 1 साल सीनियर हो। अहिड़ी तरह जेके आहिनि से ॿिया बि उर्दू स्पीकिंग या पंजाबी स्पीकिंग केतिरा फ़लसफ़े जा दोस्त आहे जेके बाक़ाइदे उस्ताद थिया, उन्हनि वॾो कमु कयो हिन फील्ड में। उहे मिलिया, असांजा एॾा ज़बरदस्त डिबेट्स थींदियूं, डिस्कशन्स थींदियूं। असां त किताबनि जे पढ़ाईअ खां वधीक पंहिंजी डिस्कशन्स ऐं लेक्चर्स मां। त कराची यूनिवर्सिटी में डिस्कशन हो? बिल्कुलु हो। दलील जो हो मामलो? दलील जो हुयो, साॻियो टेरर बि हो, जमियत जो। उहो छा हो? जमियत जो त हिकिड़ी साई वठूं त जमियत खे धार ॾिसूं भला खणी। ठीकु आहे, त इहो ॾिसण धार खपे। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम खे ॿीहर शुरू कंदासीं ऐं पाण ॻाल्हाईंदासीं जमियत जे टेरर ते।